बांधी लग ॻोठ अब्दुल हक जमाली वासी ईदुर मोहम्मद जमाली प्रेस क्लब बांधी पहुची दाहींदे चयो त आउं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर खां पीपल्स पार्टी सां वाबस्ता आहियां ऐं हिन वक़्त ताईं गॾु बीठो आहियां ऐं इरिगेशन खाते जो रिटायर्ड मुलाज़िम आहियां। मिसकीनी हाल हूंदे बि औलाद खे तालीम पिणु ॾियारी आहे ऐं संदनि जे रोज़गार लाइ ॾाढो परेशान आहियां। हुन वधीक चयो त पीपल्स पार्टी जो हमेशह साथ ॾिनो आहे ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर में मूं 9 साल हाईकोर्ट जूं पेशियूं खाधियूं ऐं MRD वारे दौर में सखर जेल में भी कैद रहियसि, पर पार्टी क़यादत पारां पंहिंजे कारकुननि खे विसारियो पियो वञे जेका मूंसां ऐं मुंहिंजी औलाद सां नाइंसाफ़ी आहे। मां पीपल्स पार्टी जो पुराणो कारकुन आहियां ऐं रहंदसि। हुन सदरे पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, फरियाल तालपुर हाजी अली हसन ज़रदारी ऐं ॿियनि खे अपील कई त मुंहिंजी औलाद खे नौकरी ॾेई मुंहिंजी परेशानी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची